रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वइज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैति व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम रब्बना वजअलना मुस्लिमैनि लक व मिन ज़ुर्रिय्यतिना उम्मतम मुस्लिमतन लक व अरना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम रब्बना वबअस फ़ीहिम रसूलन मिनहुम यत्लू अलैहिम आयातिक वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत वयुज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सब जा सब मदीने जे मीर ते दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अगियां पोयां सब बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मौजा मुसलमान प्यारा बैरो मां रब्बे ज़ुल जलाल जे रहमत ऐं बरकत वारे किताब क़ुरान मजीद सी पारे पारे सूरह बक़रा मां सूरह बक़रा जे 15 रुकू जूं आख़िरी आयतूं तव्हां जे साम्हूं तिलावत कयूं आहिनि। दुआ इहा आहे त अल्लाह पाक पूरे मुसलमाननि खे इन क़ुरान मजीद जे रहमत ऐं बरकत सां अल्लाह पाक इन पूरे मुसलमान जे दिलनि खे मुनव्वर बणाए। प्यारा दोस्तो मुख़्तसर बयान मुख़्तसर टाइम जे अंदरि काफ़ी उलमा कराम तव्हांजे साम्हूं बयान करे विया आहिनि। हर हिक ॾींहं खे हर हिक राति खे अल्लाह पाक हर एक महीने के हर एक इंसान के
अल्लाह पाक हर शय के पंहिंजो पंहिंजो मक़ाम दर्जो अता फरमायो आहे। अल्लाह पाक ॾींहनि मां जुम्मे जे ॾींहं के अल्लाह पाक मक़ाम अता फरमायो आहे ऐं रातिनि मां अल्लाह पाक लैलतुल क़द्र जी रात के मक़ाम अता फरमायो आहे। ऐं अल्लाह पाक किताबनि मां सारे किताबनि खां अल्लाह पाक क़ुरान मजीद जो मक़ाम आला कयो आहे। ऐं नबीयनि मां अल्लाह जा सारा नबी शान वारा, पर सारे नबीयनि खां अल्लाह पाक महबूब मुस्तफ़ा जो मक़ाम आला कयो आहे। ऐं हर हिक शइ के जेको मक़ाम मिलियो आहे उहा कंहिं शइ जे निस्बत जे करे। जेकॾहिं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा अहल बैत के मक़ाम मिलियो आहे त महबूब मुस्तफ़ा जे निस्बत जे ताल्लुक़ जे करे। माह रजब के मक़ाम मिलियो छाजे करे जो माह रजब जे 27 जी रात ऐं उहा रात भी सूमर जी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼावाहन त सूमर जी रात आ। महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते वियाहन त सूमर जी रात आ। महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के का हिजरत कई आ तो सूमर जी रात आ। महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया के छॾियो आ त सूमर जो ॾींहुं आ। माह रजब के इन निस्बत जे करे मक़ाम मिलियो जो उन रात में अल्लाह पाक महबूब मुस्तफ़ा सासम के फर्श का अर्श ते घुराए पंहिंजे नूर जे तजन जो दीदार करायो। ऐं महबूब मुस्तफ़ा अहमद मुजतबा सरवर कायनात सब चओ सल्लल्लाहु बुलंद आवाज़ सां चओ। तव्हां ॻाल्हाईंदो त मां ॻाल्हाईंदुसि। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज जा ॿ हिस्सा आहिनि। मेराज जा ॿ हिस्सा आहिनि। हिकु हिस्सो सैर आ, ॿियो हिस्सो मेराज आ। हिकु हिस्सो सैर आ, ॿियो हिस्सो मेराज आ। सैर आहे ज़मीन जो, मेराज आहे ज़मीन खां मथे वञण। मेराज माना उरूज मां वतला हेठ खां मथे वञण। सैर जो बयान भी रब्बे ज़ुल जलाल महबूब मुस्तफ़ा सासम जे सैर जो बयान भी अल्लाह पाक ने कुरान मजीद में बयान फरमायो आहे। महबूब मुस्तफ़ा सासम जो हेठ का मथे वञण जो बयान भी कुरान बयान फरमायो आहे। फरमाई सुबहान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैला लैला मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। पाक उहा ज़ात, पाक सुबहान, पाक वज़ात। अल्लाह पाक ये लफ्ज इन में मुंड में छो चवराया सुबहान। अल्लाह फरमाए त मता दुनिया मुगालते में अचे, मता दुनिया समझे त भाई फुड़ी वनी दरिया में पई, दरिया फुड़ी हिकु थी विया। अल्लाह फरमाए दुनिया के पतो पवे त मां महबूब अरबी के फर्श का अर्श ते घुराए में बैतुल मुक़द्दस में नबीयन जो इमाम बनाए में सतन आसमानन ते जुती समेत घुराए में सिदरतुल मुंतहा का मथे घुरायो मास, अर्श मुअल्ला ते जुती समेत घुरायो मास। मापा जे महबूब के नूर जे तजन जो दीदार करायो। पर दुनिया के पतो पवे त बेशक मुझो महबूब शान वारो आ, पर पो भी आबिद आबिद महबूद महबूद। सुभान पाक वज़ात। पुटन खां, न्याणन खां, खाइण खां, पीअण खां, निंड खां, वज़ीरन खां, मशीरन खां पाक। असरा पाक वज़ात। सैर करायो, सैर करायो। सूरे बनी इसराइला
सीपारो 15 हुआ खुदा जे वास्ते नोट क्यों आया तू को पाण वनी तर्जुमो ॾिसो सुभान पाक आवाज़ात सैर करायो बेअब्दिही जंहिं पंहिंजे बाने खे बेअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा रातो रात मक्के खां बैतुल मुक़द्दस ताईं हाणे इहो सैर आहे ऐं मेराज जो बयान अल्लाह फरमाए तो वह हुवा बिल उफ़ुक़िल आला हेठ खां मथे वह हुवा बिल उफ़ुक़िल आला सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना अल्लाह फरमाए मां पंहिंजे हबीब खे मक्के खां बैतुल मुक़द्दस ताईं सैर करायम हाणे मां पंहिंजे हबीब खे फर्श का अर्श ते घुराया तो फरमा हेठ का मथे तरचे ते मथे हिस्से ते पहुंचायो मास एतरो वेझो जो रब फरमा तो फकान काब कौसैन औ अदना इन बिन कमानन का भी वेझो उन रात में महबूब मोहम्मद मा अल्लाह जे नूर जे तदन जो दीदार कियो जी इन तफसील ते वंजे त टाइम लगे मेराज में आयो तो नबी मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मक्के मा त बैतुल मुक़द्दस में ना है जे बैतुल मुक़द्दस मा त पांजे बिस्तरे ते ना है मेराज में इया शय वतला त जे मोहम्मद मुस्तफा सासम फर्श ते आ जडे मेराज ते न वियो आ त मोहम्मद जमीन ते आ पर जडे मेराज ते वियो आ त मोहम्मद जमीन ते ना है अर्श ते वियो इन लफ्ज़न में समझी विया हूंदो छो त मां तफ़सील ते वेंदुसि टाइम लॻंदो इन मां सम्झो त हर जगह ते हाज़िर नाज़िर ॻाल्हायो ॻाल्हायो यार मुखों यार इहा ॻाल्हि निकल कान थींदी हर जगह ते हाज़िर नाज़िर हाज़िर माना मौजूद नाज़िर माना एट ए टाइम हर वक्त हर शय के हिक जड़ो ॾिसंदड़ मेराज पर मुझे आका जो वरी मकाम बुझजे हेडे रब्बे ज़ुल जलाल मूसा कलीमुल्लाह घुर तो करे छा तो करे ॾाढे चओ कंहिंखां छाजी घुर तो करे रब्बे अरनी अंजुरु इलैक रब्बे अरनी अंजुरु इलैक ओ जहानन जा पालींदड़ अल्लाह मांखे पंहिंजो दीदार कराए दीदार कराए दीदार कराए पर बुधो मुसलमानों मूसा कलीमुल्लाह घुर तो करे तरब दीदार कराए पर दीदार न तो थे महबूब मोहम्मद के रब पान घुराए पंहिंजो दीदार तो कराए फर्क फर्क आहे या न रब अरनी अंजुरु इलैक रब दीदार कराए रब्बे ज़ुल जलाल तो फरमा क़ाल लन तरानी मूसा तू ॾिसी न सघंदे मूसा मुझे जलाल मुझे नूर दे चदलन जो बर्दाश्त करण तुझे अखिन में वा ताकत कान्हे का मूसा मां रब सां तू कलाम त करी थो पर मां रब ज़ुल जलाल जे नूर जे तदन जो बर्दाश्त न करे सघंदे उहा ताकत बे कहीं में मां रब न रखी आ जे उहा ताकत मां अल्लाह रखी आ त पंहिंजे हबीब आखिरी मोहम्मद रबी जे अखिन में रखी आ क़ाल लन तरानी तवज्जो क़ाल लन तरानी वलाकिन इंजुर इलल जबल फइन इस्तक़र्र मकानहु फसौफ तरानी ओ मूसा नबी जी बार बार तो अर्ज करे मूसा नबी बार बार अर्ज तो करे तनी जबल ते लगा कर फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जअलहु दक्कन व खर्र मूसा सैक़ा अदा कुरान ॾाढी ॻाल्हायो कुरान पढ़ां बे त पढ़ां ॾाढी ॻाल्हायो कुरान सचो आहे अल्लाह पाक फरमाए तो जॾहिं मां रब्बे ज़ुल जलाल तूर सिना जबल ते नूर जी तजल्ली सटिन त मूसा बर्दाश्त कर न सघियो पर खर्र मूसा सैक़ा बेहोश थी वियो
जबल जली वियो। रब्बे ज़ुल जलाल फरमा कुरान मजीद के अंदर तो फलम्मा फाक क़ाल सुब्हानक जब मूसा अलैहिस्सलाम के फाक़ो होश आयो चवे तो बेशक रब तू पाका इने मूसा कलीमुल्लाह तूर सिना जबल ते अल्लाह जे नूर जी तजल्ली बर्दाश्त कर न सके हेडी रब्बी ज़ुल जलाल कुरान में फरमाए तो फकान क़ाब कौसैनी औ अदना मां पांजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बिन कमान का वेझो भी पांजे नूर जे थदन जो दीदार करायो पर अल्लाह पाक तो फरमाए ओरे मूसा कलीमुल्लाह तूर सिना जबल ते बर्दाश्त न तो करे सके हेडे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे नूर जे दीदार वेझो तो करे पर माजा गल बसर व मा तगा माजा गल बसर व मा तगा अल्लाह फरमाए तो ओरे मूसा कलीमुल्लाह बेहोश थी पयो हेडे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जे नूर जे तदन तो दीदार कंदो तो रहे अल्लाह फरमा तो माजा गल बसर व मा तगा अल्लाह फरमा तो दुनिया वारो मुझे मोहम्मद जी अख थिड़ी भी ना है ये जो ही करे ना तो सिजदे ने आ सकंदे ये अल्लाह जी नूर जे तदन जो दीदार पर मुसलमानों मार्ज पे कैम माहे रजब के मकाम मिलो माहे शाबान में शबे बराता तवज्जो जैमें 12 महीनन जा इंसानन जा दफ्तर चेक थींदा हन जेके बार जमदा उन जा नाला लिखा वींदा आहिनि जेके मरंदा उहा लिस्ट ठहंदी आहे खबर ना है तो तव्हां असांजी मुर्दन जे नालन में लिस्ट हलाए छा सभिनी नियत सां वेहो त रब तूं राज़ी थी रब असांखे सिधो रस्तो ॾेखार फ़िरक़े वारे जी मुसीबतन खां असांखे पनाह रख माह रमज़ान मुबारक महीने के मक़ाम मिलो जो उन रात में अर्श का फर्श ते मोहम्मद अरबी ते कुरान नाज़िल थियो माह रबिल अव्वल महीने के मक़ाम मिलो जो उन महीने के अंदर इमामुल अंबिया सरताजुल अंबिया खातमुल अंबिया मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुनिया में जमण थियो माह रबिल अव्वल महीनो रुगो रबिल अव्वल ते गाला जे टाइम खपे रबी माना बहार जी मौसम अव्वल माना बहार जी इब्तिदा महबूब मुस्तफ़ा जरे जावाहन त बहार जी मासूम है पर रबिल अव्वल मा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी दुनिया के सबक दिनो अचण साणी आका जे सबक के याद कजो आका जे सबक के याद कजो त आका सबक केड़ो दिनो रबिल अव्वल मा कलमी वारन के सबक तो मिले रबिल अव्वल महीने मा मुसलमान मर्दन औरतन के सबक तो मिले एक तालीम थी मिले वा केड़िया सफिया बिनत अब्दुल मुत्तलिब का रवायत फरमाती जई रात जीजल आमना के इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जावा उन रात मां जीजल आमना वटा से फरमाती बैतुल्लाह जे रब जो कसमा मां डिठुम त आमना जो हुजरो रोशन थी वियो फरमाती मां न्या जो नजर फरावा के आमना के बच्चों जा हुआ पर अन्या जो नजर क्या महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेशानी सजदे में तवज्जो नबी मुस्तफा जी जमण सा तालीम आका जमण सानी केड़ी तालीम है नी गला पर कंजो न तवज्जो कजो खोलो सीरत जे किताबन के खोलो अल्लाह जे कुरानी मुस्तफा जे फरमान के सफिया बिनत फरमाए थी तो उन वक्त मानू पुतन जा भी सजदा कंदा हा उन वक्त मानू काठन जा जो भी झुकंदा हा
के पानी जाड़ो झुकंदा, के बाह जाड़ो झुकंदा, के सिज जाड़ो झुकंदा, के चंद्र जाड़ो झुकंदा, के सितारन जाड़ो गारा की चिमक बीठा हुंदा, उन्हनि खे प्यार कंदा। पर सफिया बिन्त अब्दुल मुत्तलिब फरमाए थी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सर्व पेशनी सजदे में त हुई, पर साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अशद आंगुर जो इशारो मथे हो। फरमाए दुनिया वारो नन्ना हाने बुतन जी पूजा जो वक्त खत्म थियो, पानी जाडो झुकण जो वक्त खत्म थियो, काठन जाडो झुकण जो वक्त खत्म थियो, सिज जाडो झुकण जो वक्त खत्म थियो, सितारन जाडो झुकण जो वक्त खत्म थियो, बाह जाडो झुकण जो वक्त खत्म थियो, कब्रन जाडो झुकण जो वक्त खत्म थियो। मां मोहम्मद के रब मोकलिया, मां रब पूरी दुनिया के पांजे रब जाडो झुकाई। मुस्तफ़ा जमन साणी सबक दिनो आ ते हिन वजूद के गैर जाडो न झुकाए जाए, हिन वजूद के पांजे खालिक जाडो झुकाए। आई अचे तो सफिया बिन्त फरमाए थी तंजा मां जो नजर कई तो महबूब मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बिन्नी कुलन मुबारकन जे विच ते मूर लगले जेका सोना वांगुर बरे पई, सोना वांगुर चमके पई, गोल लियो सूफ वांगुर हो, उनते छा लिखलो फरमाती ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाती बैतुल्लाह जरब जो समा जरे आका पेशानी सजदे का मथे कई तो फर्श का वडी अर्श ताई महबूब मोहम्मद जे कलमे जो आवाज थियो दुनिया के कन्नन ते पवे त हाने बुतन जे झुकण जे आडो वक्त ना है, हाने ला इलाहा इल्लल्लाह जे समझाण वारो पहुंची वियो आ। ला इलाहा इल्लल्लाह जे तालीम ॾियण वारो जवान पहुंची वियो आ। वो केड़ो जवान आ? मुहम्मदुर रसूलुल्लाह। सब चओ मुहम्मदुर रसूल, ॾाढे चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह। सब चओ सल्लल्लाहु। तॾहिं रब्बे ज़ुल जलाल फरमा तो मुंहिंजा हबीब ऐलान कर। साईं केड़ो ऐलान क्या? अल्लाह पाक जो फरमा हबीब चो तो कुल हाज़िही सबीली। मुझा हबीब चवें तमा नबियन जे नबी जो हे रस्तो आ, मां नबियन जे नबी जी ही वाट आ, मां नबियन जे नबी जो हे रस्तो वा। संकड़ो रस्तो वा कुल हाज़िही सबीली अदऊ इलल्लाह, अदऊ इलल्लाह। अल्लाह फरमा तो मुझा हबीब दुनिया ते ऐलान कर तमा नबियन जे नबी जो इहो रस्तो वा जो सजा माण्हुनि खे अल्लाह जे तरफ। काॾे ॾाढी ॻाल्हायो ऐं ॿियो अचो या युहल मुदस्सिर ओ कंबल ओडी दर मुझा हबीब। अल्लाह अकबर। अगर इन लफ्ज़ ते ॻाल्हाइजे अल्लाह पाक मुस्तफ़ा सां खिताब करण जो भी अदब सेखारियो आ, अदब सेखारियो आ। हाँ अल्लाह फरमा तो मुझे हबीब सां खिताब हीअं कजो जे मां रब थो कयांसि। मुझे हबीब सां जे ॻाल्हायो, मुझे हबीब के जे अर्ज़ कयो त ईअं न कजो नालो न वठिजो, इन मुझे महबूब सां खिताब कजो जे मां रब पाण थो कयां। साईं तू कीअं थो खिताब करे? अल्लाह पाक फरमाए त मां पंहिंजे हबीब जो नालो वठी हुकुम नथो कयां, नालो वठी बयान नथो कयां। अल्लाह फरमा तो बिन नबियन जा नाला वठी बयान फरमाया मैं। रब्बे ज़ुल जलाल फरमा तो वया आदम मुस्कुन अंत व ज़ौजुकल जन्ना। ओ आदम तू ही तुझी घरवारी जन्नत में रहो। रब्बी ज़ुल जलाल जे नूह अलैहि सलाम जो वारो अचे अल्लाह फरमा तो या नूह इन्नहु लैस मिन अहलिका। ओ नूह है बेशक तुझो पुट तुझे अहल माना है। अल्लाह फरमा
मां नूह नबी जो नालो वतो, इब्राहिम अलैहिस्सलाम जो नंबर अचे, अल्लाह पाक तो फरमाए वनादैनाहु अय्या इब्राहिम। अल्लाह फरमा तो मानो जो नालो वठी बयान फरमायो त इब्राहिम अलैहिस्सलाम तो पंहिंजे ख्वाब के सचो कर ॾेखारियो। अल्लाह पाक फरमाए तो जे दाऊद अलैहिस्सलाम जो वारो अचे, या दाऊद इन्ना जअलनाका खलीफतन फिल अर्ज़। अल्लाह फरमाए तो दाऊद मां अल्लाह तो के ज़मीन जो खलीफो करे मोकिलियो आ। अल्लाह फरमा मां दाऊद नबी जो नालो वठी बयान तो कया। अल्लाह पाक फरमा जे ज़करिया मां के पुकारे तो मां रब उन के जवाब तो जा त किया, या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका। अल्लाह फरमा मां ज़करिया नबी के खुशखबरी तो जा, नालो वठी तो जा। फरमा तो जे यहया जो नंबर अचे, या यहया खुज़ुल किताब बिक़ुव्वा। ओ यहया नबी मजबूत किताब के वड़ जाए। अल्लाह फरमा तो माउन जो नालो तो वठा। जे मूसा अलैहिस्सलाम जो नंबर अचे, फरमा तो वमा तिलका बियमीनिका या मूसा। ओ मूसा तो जे सजे हथ में चाहे। अल्लाह फरमा तो नालो वठी तो बयान फरमाया, पर जे मां हर एक नबी जो बयान क्या वक्त लगे। अल्लाह फरमा तो सारे नबियन जो मां नालो वठी तव्हां के बयान करे बुधायो है, पर मां पंहिंजे महबूब जो नालो नथो वठा। लक़बन सां लक़बन सां लक़बन सां जरे अमड़ बच्चे के सॾींदी आ, छा चवंदी आ मुंहिंजा गुलाब जा गुल। इहो प्यार जो आहे। वो मुंहिंजा राणा, वो चोॾहीं जा चंड, वो मुंहिंजा राबेल जा गुल। अमड़ प्यार जो इज़हार कंदी आहे। पर ॿुधो ॿुधो, पुट खे हक़ आहे त अबे जो नालो वठे। ॻाल्हायो ॻाल्हायो, छा चवंदो? जे नालो वठी चवे चवंदा बिना को बेअदब आहे, बिना बदतमीज़ आहे, पीउ जो नालो थो वठे। पर छा चवंदो? ओ बाबा, ओ अब्बा, सभु कुझु चवंदो हे तमीज़ वारो आहे। मुरीद मुर्शिद जो नालो न वठंदो, अदब आहे। नालो वठंदो सभु कुझु चवंदो बेअदब आहे, बदतमीज़ आहे। साईं जो नालो थो वठी तो ॻाल्हि करे। साईं सां चवंदो छा चवंदो? ओ सुहिणा साईं, ईअं न ॻाल्हायो चवंदा था। ओ साईं साईं, अल्लाह तो फरमा दुनिया वारो सॼी दुनिया जा पीर गॾु कयो, सॼी दुनिया जा मुर्शिद गॾु कयो, सॼी दुनिया जा मौलवी गॾु कयो, सॼी दुनिया जा मुफ़क्किर मुहद्दिस गॾु कयो, पूरी काइनात जा इंसान गॾु कयो, मोहम्मद जी जुती जी मिट्टी मथां कुर्बान करे छॾिया। रब्बे ज़ुल जलाल फरमाए तो मुझे हबीब सां जे खिताब क्यों त हीअं कजो से कीअं। अल्लाह फरमा तो मां पंहिंजे हबीब सां पाण खिताब तो क्या, या अय्युहर रसूल, या अय्युहर रसूल, ओ मुंहिंजा रसूल, या अय्युहन नबियो। अल्लाह खिताब तो करे हबीब सां, काते हीअं तो खिताब करे त या अय्युहल मुज़म्मिल, काते ही तो लक़ब दे या अय्युहल मुद्दस्सिर, काते ही तो लक़ब दे। फरमा तो रब्बे ज़ुल जलाल वल्लैली इज़ा सजा, काते तो लक़ब दे यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन, काते तो लक़ब दे ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितशक़ा, काते वरी हीअं लक़ब ॾेई सॾे तो। फरमा तो इन्ना आतैनाकल कौसर, काते वरी हे तो लक़ब दे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, काते वरी हे तो लक़ब दे व मुबश्शिरा व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। लक़बन सां लक़बन सां तमा हबीब सब चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वो मकाम वो शान जो खुद इब्राहिम अलैहिस्सलाम रब का घुर तो कहता रब यो आखिरी नबी पैदा करें तो असामा
अल्लाह अकबर। खलीलुल्लाह है, खलीलुल्लाह, अल्लाह जो दोस्त, अल्लाह जो दोस्त। अल्लाह फरमाया यो इनाम मामूली ना है, रब के इल्म हो। रब्बे जुल जलाल इब्राहिम अलैहिस्सलाम का इम्तिहान वठंदे 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 इम्तिहान में कामयाब थियो। हाणे रब चे तो खलील जी रब्बे जलील अग में जेमा रब कयो ते तो खलील कयो। खलील हाणे तू चो त मां रब कया। चो त मन कान लिल्लाह कान अल्लाह ला, जेको अल्लाह जो थींदो आहे त अल्लाह भी ॾाढे चओ। अल्लाह फरमा खलील जी रब्बे जलील वन वक्त जे डिक्टेटर बादशाह जे दरवाजे दरबार मनी करे मां अल्लाह जे तोही जो कलमो ऐलान कर। जाते जान जो खतरो आहे। अज वडेरे के सजो नथा चई सको, नाराज न थिजो। और सिपाही के सजो नथो चई सके, जमादार के सोचे के छो खतरो आहे बाबा यार बाह जी ये ना। अल्लाह तो फरमा खलील जी रब्बे जलील कोई साथी कोने, कोई जमाती कोने, अकेलो वन वक्त जे बादशाह के वनी हक जो कर। रब रब आहे त जान जो खतरो, पर माके एतरी जान प्यारी काने जेडो तू रब प्यारो आ। पर तुझे हुक्म जी तामील थो क्या सिधो वियो वनी बादशाह के कई कलम ॿुधाई। ए वाक्य ता जा ॿुधल इतां कामयाब थी वियो। बादशाह कावड़जी पियो हक जी ॻाल्हि ॿुधाइण जे करे। बादशाह ॾाढे चयो अॼु बि क़ौम कावड़जी थी पवे। सच चओ त हक जे कलमे जे करे कावड़जी पियो। बादशाह एडो कावड़ियो जो इब्राहिम जे सजा जे ला न जेल रखई त 6 महीना सजा, 12 महीना सजा, 2 साल सजा, 5 साल सजा, भला 2 कोड़ा आण न सजा कई त आड़ा तैयार कयो त इब्राहिम के साड़े खाक करे छॾियो। हे हक ॿुधाइण जे करे खलील जे ला वक्त जे बादशाह। अल्लाह अकबर। अज आलिम हक जे करे फांसिन ते लटकिया। आलिम हक जे करे रब्बे काबा जो कसम खत्म नबूवत जे तारीख बेरी तारीख के खोलो। उलमा देवबंद तारीख खत्म नबूवत जी हलाई। अंग्रेजन उलमा के शहीद कराया, वणन में उन्हनि जा लाश टंगराया। उलमा चो त असांजा लाश टंगल कबूल, पर मोहम्मद जी शान में गुस्तागी कबूल न कंदासीं। उलमा के तेल जे कड़ाहनी में टचकायो वियो। अरबी हक जे कलमे ॿुधाइण जे करे केतिरा आलिम शहीद कया विया, पर उन मशीन के कोई मां जो लाल बंद करे न सघियो। हाणे ताज़ो ताज़ो असांजो अल्लामा डॉक्टर खालिद महमूद रहमतुल्लाह अलैह हक ॿुधाइण जे करे जान कुर्बान करे वियो। पर छा में हुसैन वांगुरु निमाज़ में, फारूक आज़म वांगुरु निमाज़ में। अल्लाह अकबर। सईदना इब्राहिम अलैहिस्सलाम के रब चो खलील जी रब्बे जलील मूंसां प्यार थई। हा रब पोइ निमरूद तुंहिंजे लाइ बाह तैयार करे रब हा तोखे जलाईंदो। रब हा अखियुनि सां ॾिसे थो त इन बाह में पवण ज़रो न बचंदो। रब चए थो पोइ पंहिंजी जान नज़रनि तौर पेश कर न। वो तो रब जाने पियो तो खलील के जलाईंदुसि कोन, पर इम्तिहान हो। हा रब अखियुनि सां आड़ा ॾिसां थो, मूंखे पंहिंजी जान एतिरी प्यारी कान्हे रब जेॾो तोसां प्यार आहे। तुंहिंजो हुकुम अखियुनि ते, खलील आड़ा में। रब फरमा खलील जलाइणो कोन हो, बाहि बि मुंहिंजे हुकुम मां न। गणती न कर खलील, जान तो पेश कई, मां रब तोखे इम्तिहान वठी कामयाबी को बाह तुंहिंजे लाइ जन्नत जो बाग तो बणाया। हलो इहो इम्तिहान कामयाब। वरी इस्माइल अलैहिस्सलाम घुरी तो वठे रब हबली मिन सालिहीन, रब नेक सालियो पुट दे। खलील ला कंहिंखां तो पुट घुरे यार ॻाल्हायो, कंहिंखां ज़करिया नबी कंहिंखां तो पुट घुरे। इन खां अॻु बि के नबी दुनिया में आया हूंदा न, दुनिया छॾे विया हूंदा न। खलील कंहिं नबी जे क़बर ते वञी बास बासे हा, पर खलील चए थो न, पुटनि जो खज़ानो आहे त अल्लाह तो वटि। खलीलुल्लाह जॾहिं पुट घुरियो
हाणे इस्माइल अलैहिस्सलाम जन बीबी हाजरा के जाओ बीबी सारा रीस कई कावड़जी पई इन बिनी के खण हाजरा के भी खण इस्माइल के खण काडे खण सारा इनके बरपट बयाबान में छड़िया ये औरत जी फितरत आ पर इन में अल्लाह जी हिकमत है सारा के यो ख्याल भी रब दिल में विधो छो रब फरमा इब्राहिम अलैहिस्सलाम परेशान रब जिब्राइल तो मोकले खलील जी रब जलील जे जे मुजी बानी सारा चवई थी ने कर न खण बिनन के से काथे छड़े अचा खलील सवारी ते खणे ने जाते सवारी रुक जे उते फिटो करे पानी जाते रुक जी वने हलंदी 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 इन जगह ते सफा मरवा जे विच ते जाते जमजमा इते सवारी रुक जी वई इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह तो बिन के हाजरा नजर कई चैनी तरफन दे त बरपट बयाबाना मानू तो थयो पर पखी जी बू भी कान है का परेशान थी औरता कड़े लगी खलीला खलीला नाराजगी आ मुका गलती थी आ जे थी आ त माफ कर मां औरत हां हे मासूम बच्चो आ खलीला माफ कर खलीला बरपट बयाबाना का वसम काने जे कावड़ थी त माफ कर जे रब हुकुम क्यों थी तो बुधा खलील इशारो मथे क्यों तो हाजरा तो ते मुझी का कावड़ काने पर जहानन जे पालींदड़ हुकुम क्यों वाह हाजरा हाजरा रुक जी थी वने चवे थी खलील जे उनी हुकुम कयो वा त तोखे इजाजत आ हलियो वन जय रब आड़ा हम तोखे बचायो इन बरपट बयाबान मुझे बच्चे जो मुहाफिज अल्लाह काफी आ अल्लाह फरमा खलील जाते सवारी रुक जेन के छड़न या जगह रागान न कंदुस जाते इस्माइल हाजरा के छड़े इंदे इते मक्के जो शहर में बनाइंदुस ऐ मां रब उन शहर में आखिरी महबूब पैदा कंदुस हलो इस्माइल अलैहिस्सलाम वडो थियो हाने हिचो तो इम्तिहान वडो पर इस्माइल के रब चे तो इब्राहिम जी रब जल इस्माइल के मुझे रास्ते में को ना अरे तू सा घटो न था कुई सको बकर न था कुई सको इब्राहिम चे तो रब अगम हुकुम कई त बादशाह के पैगाम पहुंचासे मुखे पांजी जान के वधी के तो सा प्यार हो जान आड़ा अमदीने में छो तो सा प्यार हो घरवारी पुत्र जे ला बरपड़ बयान में छड़ियास रब मुझो तो सा प्यार हो एतरी घरवारी प्यारी नहीं एतरो पुत्र सा प्यार न हो रब जे हाने इयो तो हुकुम करे इस्माइल बच्चो एडो प्यारो कोने जडो तो रब सा प्यार समझियो छुरी गर्दन ते रखी पर रब के कोहराणो न हो हाने जरे बई कामयाब हुआ वज़ब्तला इब्राहीम रब्बहू बिकलमातिन फतम्महुन अल्लाह पाक फरमाया तो मां बड़ा बड़ा इम्तिहान वता इब्राहिम अलैहिस्सलाम कार इम्तिहान में कामयाब थियो हाने इम्तिहान में कामयाब थियो अल्लाह फरमा खलील जी रब जलील इब्राहिम हाने मां अल्लाह जे बैतुल्लाह जी घर जी तामीरात कर हा रब मिस्त्री नबी मजदूर भी नबी मिस्त्री अबो इब्राहिम खलीलुल्लाह त मजदूर इस्माइल ज़बीहुल्लाह मिस्रा बकन पाता रब इज़्ज़ुल जलाल कुरान तंदा फरमा वज़ी अरफ़ा इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माइल अल्लाह पाक फरमा तो इब्राहिम इस्माइल मां अल्लाह जे घर काबतुल्लाह जी ओ सारी कन पाता तमीरात कन पाता पर उन वक्त छाता रब के अर्ज़ कन आज दी पाता कन मेहनत भी कन था पा मजदूरी भी कन पाता अर्ज़ कन था रब्बना तक़ब्बल मिन्ना रब्बना तक़ब्बल मिन्ना ओ जहानन जा पालींदड़ अल्लाह ये सांजी मजदूरी कबूल कजाए ये सांजी मेहनत कबूल कजाए रब काबा जो कसम आज दिया अल्लाह जो नबिया खलीला अचे तो त नमाजी नमाज वडाई न करे मौलवी इल्म ते वडाई न करे मुफक्किर ज़ाकिरीन जिक्र ते वडाई न करे रब काबा जो कसम आबिद इबादत ते वडाई न करे कुरान
कुरान जी तिलावत करण वारो वॾाई न करे, तिलावत भी कंदो रहे, सजदा भी ॾींदो रहे, इबादत भी कंदो रहे, नमाज पढ़ंदो रहे, सखावत कंदो रहे, ज़कात ॾींदो रहे, ज़िक्र भी कंदो रहे, पर उन वक्त आजिज़ भी कंदो रहे। अल्लाह तू बेनियाज़ मां आजिज़ हां, रब तुझे दर ते झुकियो हां, रब तिलावत तो कयां तुझे रज़ा जे लाइ, रब नमाज तो पढ़ां तुझे रज़ा जे लाइ, रब सदको तो कयां तुझे रज़ा जे लाइ, रब सखावत तो कयां तुझे रज़ा जे लाइ, रब मुंहिंजी इबादत क़बूल कजा। पर दुनिया थी चवे त ज़मीन आसमान सभु असां था हलायूं, छा हाल आहे? रब्बना तक़ब्बल मिन्ना, जानन जा पालींदड़ अल्लाह तू कबूल कजा। मां चवां थो जन ही मेहनत कई आहे, जन हेॾी कोशिश कई आहे, तव्हां सभु चओ त रब असांजो अचण मेहनत कबूल कजा। आजिज़ी करनी आहे, छो त इन्नका अंत समीउल अलीम, जहानन जा पालींदड़ अल्लाह बेशक तू ॿुधंदड़ भी आहीं त ॼाणंदड़ भी आहीं। हाणे जेको इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जे घर जी मिन्नत मजदूरी के तवज्जो, हाणे रब जुल जलाल तो फरमा खलील जी रब जलील, मजदूरी कभी है तो मजदूरी गुरबी है ना। अल्लाह फरमाए तो दुरुशे बुलंद आवाज से, बुलंद आवाज से अॻियां पिया सब बुलंद आवाज सां अञा ॾाढे चवंदा आहिनि हे दुरूद न पढ़ंदा आहिनि, हिते दुरूद जी हुंगार लगी पई आहे, तंहिंजी माना त कूड़ हणंदा आहिनि न। असां दुरूद खे मञीदा आहियूं, पर रब काबा जो कसम असां इन्हनि शयुनि जा मुखालिफ़ न आहियूं, पर तरीक़ेकार उहो कर जेको महबूब मोहम्मद ॾिनो ऐं सम्झायो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम अर्ज़ करे रब मूंखे चांदी न खपे, सोन न खपे, दौलत डॉलर न खपनि, रब मूंखे का चीज़ न खपे। अल्लाह फरमा खलील छा खपे, रब मूंखे सोन जो चए मजदूरी न, चांदी जी मजदूरी न, डॉलरनि जी मजदूरी न, हीरन जवाहरा न, रब मूंखे कुझु न खपे, मूंखे उहा हस्ती खपे जंहिंजे मथां सोन भी कुर्बान, जंहिंजे मथां चांदी भी कुर्बान, जंहिंजे मथां मोती मरजान कुर्बान, जंहिंजे मथां डॉलर कुर्बान, जंहिंजे मथां वतन कुर्बान, जंहिंजे मथां बच्चा कुर्बान, जंहिंजे मथां जान कुर्बान, मूंखे दुनिया जी का चीज़ न खपे, रब मूंखे उहा हस्ती खपे जंहिंजो नालो मुहम्मद आहे। सब चओ सल्लल्लाहु, ॾाढे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं मुंहिंजे साईं भी फरमायो अन दावत अबी इब्राहिम, मां अबे इब्राहिम जी दुआ जी मुराद हां। हा न चवंदा आहिनि न बाबा मूंखे अबे जी दुआ, मूंखे अमड़ जी दुआ, बाबा मूंखे उस्ताद जी दुआ, मुझे संजय फरमाइन था तो मोहम्मद अबे इब्राहिम जी दुआ जो मुराद आहे। अचो कुरान मजीद की खोलो, केड़ी दुआ तो घुरे, छा तो घुरे, फरमा तो रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम, रसूलन मिनहुम, ओ जान जा पालींदड़ अल्लाह, ओ जीतन जा पालींदड़ अल्लाह, ओ जानवरन जा पालींदड़ अल्लाह, ओ जिन्नन जा पालींदड़ अल्लाह, इंसानन जा पालींदड़ अल्लाह, पूरी कायनात जा पालींदड़ अल्लाह। मां खलील तो खां ॿियो कुझु नथो घुरां, या शै तो घुरां कहिड़ी, वबास फीहिम रसूला, मोकिल रसूल, मोकिल रसूल, वो जेको आखिरी नबी अचे, वब रब्बना वबास फीहिम रसूलन मिनहुम, रसूलन मिनहुम, ओ जानन जा पालींदड़ अल्लाह, वो मोकिल रसूल असां मां। कुरान सचो, ॾाढे ॻाल्हायो, कुरान सचो, जेके चओ था कुरान सचो, भई त फिज़ा मथे के चओ कुरान। पो जॾहिं तू भी मञे थो, मां भी मञा थो कुरान सचो, पो अच जेको मसालो हुजे, जेको
इख्तिलाफी अक़ाद जो मसलो हुजे न तोखे हक़ा त तू फतवा दे न माखे हक़ा त मां फतवा ॾियां न ॿिए खे हक़ा फतवा ॾे जॾहिं मुंहिंजो बि ईमान आहे त क़ुरान सचो ज़ालिकल किताब ला रैब फी जंहिंमें ज़र्रे बराबर शक कोन्हे वक़ुल हक़ मिर रब्बिकुम अल्लाह फरमाए मुंहिंजा हबीब चवेनि मां पालींदड़ तरफ़ां जो आयो आहे सभु सच आयो आहे फमन शाह फलयुमिन वमन शाह फलयकफुर अल्लाह फरमाए तो आहे सच तुझी मर्जी मने या इनकार करे जॾहिं तू भी चमे तो मां भी चवां तो कुरान सच्चो आहे ऐं सच्चो आहे जंहिं नबी ते आयो आहे उहो आख़िर नबी भी सच्चो आहे जंहिं जिब्राइल आंदो आहे उहो जिब्राइल अमानत में सच्चो आहे जंहिं रब मोकिलियो आहे उहो पूरी काइनात जो महबूद सच्चो आहे पोइ जॾहिं मञा थो तू भी मां भी त कुरान सच्चो आहे इख्तिलाफ़ात खे मुंहिंजा प्यारा भाउ छॾे ॾे अच जेको मसलो हुजे आ त कुरान खां पुछो पोइ जे कुरान चवे ते मां भी मञा त तू भी रब चए तो रब्बना वबास फीहिम रसूलन मिनहुम ओ जहानन जा पालींदड़ लाख नबी मोकिले त सामा जो नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात इंसाना सिफ़त नूरा जेको मुझे साईं जे ज़ात जो इनकारी आहे उहो क़ुरान जो भी इनकारी आहे जेको मुझे साईं जे नूर जो इनकारी आहे उहो भी क़ुरान जो इनकारी आहे नूर जी माना रोशनाई आहे लितुख़रिज अन्नास मिन ज़ुल्माति इलन नूर अल्लाह पाक फरमाए थो मां अहिड़ो किताब हबीब खे अता कयो आहे जेको कढे थो माण्हू खे ऊंदाही मां आने तो रोशनाई में मुझे हबीब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबूवत जो नूर रब्बे काबा जो कसम जी चमकन शुरू थियो पर दुनिया जा मुसलमानों क़यामत जे ॾियारे सिज बे नूर थी वेंदो क़यामत जे ॾियारे सितारा ख़त्म थी वेंदा क़यामत जे ॾियारे इहो सिज जंहिं मंझंदि जो तू निहारे न सघंदो आहे इन सिज जो नूर ख़त्म थी वेंदो पर असांजो अक़ीदो ईमान आहे क़यामत जे ॾियारे सारा नूर विसामी वेंदा पर मोहम्मद जे नबूवत जो नूर क़यामत में भी चमकंदो रहंदो नूर माना ऊंदाही मां कढण रोशनाई अल्लाह फरमाए तो रब्बना वबास फीहिम रसूलन मिनहुम इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ वो जेके साईं जे ज़ात जो इनकारी आहे वो इब्राहिम जे दुआ जो इनकारी आहे इब्राहिम जे दुआ जो इनकारी त कुरान जो इनकारी आहे रसूलन मिनहुम अल्लाह मोकिल रसूल असामा अचे त छा करे स्टेज ते वेही छा करे बैत पढ़े बंद पढ़े छा चवंदो नबी मुस्तफ़ा रहमत जो दरिया रब जो कसम दुनिया अल्लाह छा जो चवे पर मोहम्मद शफ़क़त जी नज़र करे चवे पियो माखे सुञाणंदो त जन्नत जा वारस थी वेंदो फरमाया रब्बना वबास फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका अल्लाह फरमा खलीलुल्लाह तो दुआ घुरे रब वो रसूल मोकिल असामा अचे त तो अल्लाह जे किताब जो आए तू पढ़ाए पढ़ी बुधाए उतल मा उया इलैक मिनल किताब रब भी चवे तो ओ मुजा हबीब जेको मां रब तो दे किताब मोकिलियो आ पांजी उम्मत के पढ़ी बुधा तरतीब बुधियो यतलू अलैहिम आयातिका वो नबी अचे तो अल्लाह जे किताब जो आए तू पढ़े रब काबा जो कसम महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के जे गिटने में छा पढ़ियो गलाए तो मां दुआ घुरा ताइफ जे अंदर छा पढ़ियो ऊद जे अंदर छा पढ़ियो बदर जे अंदर छा पढ़ियो तबूक जे अंदर छा पढ़ियो गार जे अंदर छा पढ़ियो मदीने में छा पढ़ियो पत्थरन जे मीहन में मुझे आका कुरान पढ़ियो रब्बे काबा जो कसम तलवारुन जे छावन में मुझे आका कुरान पढ़ियो मक्के जे अंदर मुझे आका कुरान पढ़ियो गार जे अंदर मुझे आका कुरान पढ़ियो जंग जे मैदान मुझे आका कुरान पढ़ियो मदीने में आका कुरान पढ़ियो जो नबी जा सच्चा आशिक भी स्टेज ते भी कुरान पढ़ंदा त जेल में भी कुरान पढ़ंदा अश्क जी दावा कन सौलिया
पर आशिक बणजण ॾाढो ॾुखियो। आशिक बणजे त ईअं बणजो जी अबू बकर बणियो, आशिक बणजे त ईअं बणजो जी उमर साईं बणियो, आशिक बणजे त ईअं बणजो जी उस्मान गनी बणियो, आशिक बणजे त ईअं बणजो जी हैदर करार बणियो, आशिक बणजे त ईअं बणजो जी ज़ुबैर थियो, आशिक जी दवा तो करे त साद सईद वांगुरु आशिक थी, अमीर हमज़े वांगुरु आशिक थी, बिलाल वांगुरु आशिक थी। त तलवारी ते पिया हन, हेठों टांडा बरन था, जिस्म मां पाणी थो निकिरे। अल्लाह जो कसम सीने ते बारी पत्थर रखियल आहे, बेहोशी अचे थी वञे। वाह 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 मोहम्मद तुंहिंजी तालीम जो असर। हाँ अल्लाह अकबर। पुछन था दे खबर, चवन था ज़ालिमो जेको ज़ुल्म करणो अथव कयो, पर मोहम्मद जो नक्शो कोन छॾींदासीं, मुस्तफ़ा जो तरीक़ो कोन छॾींदासीं। तॾहिं रब्बे ज़ुल जलाल कुरान मजीद जे अंदर क़यामत ताईं ईंदड़ हुक्म मुस्तफ़ा जी उम्मत खे हुक्म कयो आहे त जे ईमान आणियो त ईअं आणियो जे मोहम्मद जे ग़ुलाम न आंदो। तॾहिं मुंहिंजे साईं करीम साज़म फरमायो हर नबी जो उम्मत में 72 जमा टोला घणा ॻाल्हायो 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 दुरूद पढ़ंदा हुआ असां पढ़ो 72 टोलो। साईं फरमाया त मां मुस्तफ़ा जी उम्मत में 73 हिकिड़ो टोलो वधंदो। साईं फरमाया त 72 जहन्नम में हिकिड़ो टोलो जन्नत में। अर्ज़ कयो वियो साईं 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 उन जी सुञाणप छा उन जे लाइ ऐलान थींदो, उन जे नेड़े ते लिखियो। साईं फरमाया न साईं उन जी सुञाणप, फरमाई हा साईं कहिड़ी, फरमाई मा अना अलैहि व सहाबी। उहा जमात जन्नत में वेंदी जेके मां मोहम्मद मुस्तफ़ा ई मुंहिंजे सहाबा जे कढूं था। जे रुगो मां न चवे हा त मसलो हल कोन थिए, मां न चवे हा मसलो छो सब को चवे मां भी चवां मां नबी से ते ॿियो चवे मां बाबा नबी से तरीक़े ते टियों भी चवे मां, पर मुझे आका दुनिया के समझायो त जेको मां मुस्तफ़ा मेहनत करे इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, जेको अल्लाह पाक मुखे दीन इस्लाम अता कयो आहे, मां पंहिंजे शागिर्दनि पहुचायो आहे, मां पंहिंजे ग़ुलामनि खे समझायो आहे, मां पंहिंजे ग़ुलामनि खे पढ़ायो आहे, मां पंहिंजे ग़ुलामनि खे सेखारियो आहे। मुझे आका दुनिया खे ॾेखारे वियो त मां मोहम्मद मुस्तफ़ा असां पंहिंजे ज़िंदगी में जेको सच्चो दीन इस्लाम पंहिंजे सहाबा खे समझायो वा, मुझे दुनिया के बुरके मटाने का पो उवे जानियूं कुर्बान कंदा पर सच्चे दीन का परे न थींदा। फरमाई उन ताबेदारी यहूदी नसारा चवंदा त मिलत इब्राहिम ते असां वकालू कूनू हुदन औ नसारा तहतदू कुल बल मिलत इब्राहिम हनीफा वमा अना मिनल मुशरिकीन। चवंदा असां मिलत इब्राहिम ते हूं, यहूदी नसारा चवंदा रब तो चवे मुझा हबीब चवे ने छो चरिया था दावा सा कुछ न थींदो। तवा पांजे अकीदे के बेटा इब्राहिम जे अकीदे सा, तवा पांजे अकीदे के बेटा इब्राहिम जे अकीदे सा, उन जे कौल ऐं फ़इल सा, उन जे गुफ्तार ऐं रुफ्तार सा। जे तवा जो अकीदो खलील सा लगे तो त पो तवा सच्चा हो, पर बेटा जे मां मोहम्मद जो रस्तो खलील जे मिलत सा लगे तो त पो तवा ना आयो मां मिलत इब्राहिम के मां। सॼी दुनिया दावा थी करे पर मां चवां तो ना रब काबा जो कसम पांजो अकीदो भी बेटा आका सा समझे गुफ्तार ऐं रफ्तार सा, आका जे जिंदगी सा मुझो अकीदो तुझो अकीदो भेट जे, तुझी गुफ्तार रफ्तार भेट जे। हर जमात जी भेटो पो तवा दिसो त जंजी गुफ्तार ऐं रफ्तार, जंजो अकीदो, जंजी तबलीग ऐं तदरीस मोहम्मद वारो तरीक़ो आ, उहा जमात सच्ची आ। मान अले व सहाबी मतुल लफ्ज़म तमा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक सहाबा जो आशिक डाडे चो केर हा सहाबा परवाना हा बच्चा कुर्बान क्यों। रब्बे काबा जो कसम साईं जे वक्त में खणी छड़ियो भला आशिक रसूल हा साईं दुनिया छड़े व्या पो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला नो 2 साल
कुछ मिसाल 24 जगह पर मुझे अबू बकर सिद्दीक साईं दौरे खिलाफत या मां तव्हां खां पुछां तो त जे अबू बकर सिद्दीक साईं रबीउल अव्वल में इन मीलाद मनायो आ मन्ना सदकना असां भी चऊं था बरहका जे उमर से मल्हायो आ तभी बरहका जे उस्मान से इन कयो आ तभी बरहका जे हैदर करार कयो आ त बरहका पर न अचो रब्बे काबा जो कसम जे हसनैन क्यों आ तभी कबूल आ उन्हनि जो त नाने सां प्यार हुयो या न तवज्जो मुझे साईं जी नालेन मुबारक कपड़े ते छपी थी वने वो पोलन में थंबन में बाजारन में टंगी थी वने यो कपड़ो कुछ वक्त खां पो गरी भी सके थो अदा गलायो इने ना गरे थो यो कपड़ो लीड़ू थी हवा मुडामी रब्बे काबा जो कसम केमल के घिट्टी में बाजार में रोड ते चेते आका जी नालेन छापला इन कपड़े जी कहीं ने के भंगी सफाई करे गंदगी मुचलन था दुनिया वारो रब्बे काबा जो कसम मुझे अरबी जो तो वो मकाम आ जो मुझे साईं ते जिस्म अतर जो पाछो भी रब जमीन ते ज़ाहिर न कयो खोलो सीरत जा किताब छो तुझो पाछो मुझो पाछो पीर जो पाछो मुफक्कर मौलवी हदीस सबनी जा पाछा सहाबा जा पाछा इमामन जा पाछा जिसमें पाछो थींदो आ न जिसमें हेडे पाछो हेडे अलग हुंदो आ न अल्लाह पाक मुझे हबीब जे जिसमें अतर ते मख के वेहण बर्दाश्त न कयो आ जो तो वा पलीत ऐं पाकाई जो ख्याल न कंदी आ हे हबीब जो मकाम आ अल्लाह पाक मुझे हबीब जो पाछो जमीन ते ज़ाहिर न कयो त मता का अजनबी मानू जो बेखबरी में मुझे हबीब जे पाछे मथा लद्दा चे वने रब्बे जुल जलाल महबूब मुस्तफा सा समझे जिसमें अतर जो पाछो भी जमीन ते ज़ाहिर न कयो जो बे जी लत भी रब मुस्तफा जे पाछे ते बर्दाश्त न तो करे आई बुधो उहा नालेन मुबारक हेरे मूसा कलीमुल्लाह के रब चे नखला नालायक मूसा जुती लाए पहुंच जितू ला सही छो इन कबिल वादिल मुक़द्दस तो वा न मूसा जुतियूं लाहे अच न ये पाक वादी आ न जुतिन सां न अच जा पर हबीब के रब घुराए थो रब चे तो मुझा सोना जी रब चे तो पारे आसमान ते जुती समेतो बी आसमान ते जुती समेता टे आसमान ते जुती समेता तवज्जो दुआ घुरा जा पूरो क्या चौथे आसमान ते जुती समेता पंजे आसमान ते जुती समेता चहीं आसमान ते जुती समेता पर इंद सिदरतुल मुंतहा रब जे तो हबीब सिदरतुल मुंतहा ते भी जुती समेता हाँ सिदरतुल मुंतहा चाहे बुधो सिदरतुल मुंतहा सरहद थव सरहद जे इंडिया ही पाकिस्तान जी सरहदा इंडिया वारा हेडे नहीं दा बगैर परमिट जे बगैर परमिशन जे बगैर पासपोर्ट जे पाकिस्तानी इंडिया में दाखिल न थींदो या सरहदा सिदरतुल मुंतहा हेठा मथे न वेंदा मथा हेठ न ईंदा पर अब तो फरमा दुनिया वारो इन सरहद के भी मेराज वारी रात मां महबूब मोहम्मद के सरहद पार कराए मथे घुरायो मास जिब्राइल जी मंजिल भी सिदरतुल मुंतहा का मथे ना है सिदरतुल मुंतहा ते भी पर अल्लाह फरमाए मुझे हबीब जी रब्बे जलील पर आसमान ते जुती समेत आवे हां बे ते टे ते चौथे ते पंजे ते छहे ते सते ते हा मुझा रब हबीब अर्श ते भी जुती समेत अर्श ते भी नालेन मुबारक समेत अल्लाह अकबर इता साबित छो रब्बे काबा जो कसम ते रब्बे जुल जलाल कलीमुल्लाह के तूर सिना जबर ते जुती लहराए मुस्तफा के अर्श ते जुती समेत घुराए रब दुनिया के बुधायो तमा महबूब मोहम्मद जो वो मकाम करे छडियो जो मोहम्मद जो शान तआला पर मोहम्मद जे नालेन मुबारक जो शान भी आला पर फरमाए अर्श का सब शय हेठा सिदरतुल मुंतहा हेठ सते आसमान हेठ गलायो चुंदा जमीन हेठ जबल हेठ दरिया हेठ गौस कुतुब अब्दाल सब हेठ अल्लाह हबीब के अर्श ते जुती समेत घुराए दुनिया के बुधाए तो दुनिया वारो मां रब मुस्तफा जो वो मकाम क्यों आ जो सारी कायनात मां मोहम्मद जे कदमन जे हेठों करे छडियो
पो जन मुस्तफ़ा जे क़दमनि जी ग़ुलामी क़बूल कई उन जो मक़ाम छा थियो फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ अल्लाह पाक फरमाया जे ईमान जी दावा था क्यों इने ईमान आण जो जे अबू बकर ईमान आंदो आ इन्हीं ताबेदार बनजो जे अबू बकर ताबेदार बनियो आ इन्हीं ताबेदार बनजो जे उमर बनियो आ इन्हीं बनजो जे उस्मान बनियो आ इन्हीं ताबेदार बनजो जे हैदरी करार बनियो आ फैन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ पो तमा किस दो रस्तो मिलंदो तरह के अल्लाह जे बंदे चोवा खुद नथी जो राह पर और उनके हादी बन गए दुनिया चौंदी है बाबा इनके कंजो असर थियो सोई शरीफ जी बुजुर्ग जी सुबत में बाबा इनके कंजो असर थियो से हाली शरीफ बुजुर्ग सन सुबत इनके कंजो असर थियो फिलाने मौलाना को बैयत करे अमरोज शरीफ वाले बुजुर्ग जे हथ ते को बैयत तो करे रोज़े दरी रहमतुल्लाह अलैह जे हथ ते तो मां बैयत कई सही बेर शरीफ वाले जे हथ ते कई बैयत कई बाजी शरीफ वाले बुजुर्ग जे हथ ते कई बैयत कई शाह अब्दुल लतीफ रहमतुल्लाह अलैह जे हथ ते कई बैयत कई मोहम्मद उस्मान मरवंदी जे हथ ते कई बैयत कई शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह पीरन जो पीर उन जे हथ ते दुनिया वारो याद रखो बैतुल्लाह जे रब जो कसम तू मां दुनिया जे पीरन जे हथ ते बैयत कई आ पर अबू बकर उमर उस्मान अली बैयत कई आ त कायनात जे रसूल जे हथ ते बैयत कई आ जेकर इन लफ्ज ते गलहाया पर ना जे तो खुद न थे जो राह पर और उनके हादी बन गए खुद न थे जो राह पर और उनके हादी बन गए वो क्या नजर थी जिसने मुर्दा को मसीहा कर दिया चे तो अल्लाह अकबर दुनिया वारो नजर क्यों उहे जेके जेरियूं न्याणी दफनाईंदा हा पर उहा नजर कंहिंजी ही उहा नजर मोहम्मद जी ही जो नजर कंदो वियो त तौबा ताब बणजी करे जन्नत जा वारिस बणजी विया तड़े के अल्लाह जे बंदे चोआ वो अर्श के चिराग है चो सच्चा चो 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 डाडे वो अर्श के चिराग है मैं तो उसके कदमों की धूड़ हूं वो अर्श के चिराग है सिराजम मुनीरा सिराजम मुनीरा सिराजम मुनीरा अम्मा आशा सिद्दीका फरमाती दुनिया जैसे जमा तमा के दुनिया जो सामान मिलंदो पर मोहम्मद जे नबूवत जे नूर मां तमा के आखिर जो सामान मिलंदो फरमा तो वो अर्श की चिराग है मैं उसके कदमों की धूड़ हूं ये जिंदगी गवारा मैं तो गुलाम रसूल हूं ए जमाना गवारा मैं तो आशिक रसूल हूं तने तो चेता मोहम्मद की जिस दिल में मोहम्मद मोहम्मद सब चो सर मोहम्मद की मोहब्बत शर्त ईमान अव्वल है चेतो मोहम्मद मोहब्बत शर्त ईमान अव्वल है अगर इसी में कुछ खामी है तो सब कुछ नामुकम्मल है चेतो निस्बत मुस्तफा क्या है निस्बत नहीं तो बख्शिश नहीं निस्बत मुस्तफा क्या है निस्बत नहीं तो बख्शिश नहीं सिद्दीक जी निस्बत थी तो जन्नती बनियो उमर जी निस्बत थी तो जन्नती बनियो उस्मान अली आका सा निस्बत रखियो जन्नती बनिया अबू लब अबू जहल निस्बत न रखी तो जहन्नमी बनिया चेतो निस्बत मुस्तफा क्या है निस्बत नहीं तो बख्शिश नहीं खुद खुदा ने अपने महबूब से कहा जो तेरा नहीं वो मेरा नहीं दुआ है अल्लाह पाक तव्हां सां सभिनी जी हाज़िरी मंजूरी मक़बूल फरमाए अल्लाह पाक तव्हां सां सभिनी खे पंहिंजी रज़ा नसीब फरमाए अल्लाह पाक तव्हां सां खे हक़ वारे आलमनि सां साथ ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं मां दुआ थो कयां त रब असां सभिनी कलमे वारनि खे फ़िरके वारे जे बीमारी खां बचाए रब सभिनी मुसलमान खे हिकु प्लेटफार्म ते गॾु करे मुसलमानो अॼु वक़्तु ॾुखियो आहे ॾाढो मुसलमाननि सां छा छा हालत थिए थी
अचो मुसलमानो अचो रब जो कसम मां हुजा बियो हुजे अचो रब जे कुरान ते नज़र क्यों मुस्तफ़ा जे फरमान ते नज़र क्यों असां के अफ़सोस सां चवणो थो पवे अफ़सोस सां दुख सां चवणो थो पवे त मुस्तफ़ा जो शान आला मुस्तफ़ा जो मक़ाम आला मुस्तफ़ा जो इस्म शान वारो जिस्म शान वारो पगर शान वारो अल्लाह अकबर नज़र शान वारी लुआब शान वारो हर शय आका जी शान वारी मोहम्मद जे इस्म जो अदबा 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 मां 12 तारीख़ वञा पोइ शहादत कोट असां मीलाद मुस्तफ़ा मल्हायूं था अॼु मीलाद मुस्तफ़ा सभु चओ पर असां यार जुलूसन सां न जुलूसन सां न ताड़ियुनि सां न नचण सां न असां मुस्तफ़ा जो मीलाद मल्हायूं था रब जे क़ुरान सां हाँ मोहम्मद जो मीलाद आहे त मुस्तफ़ा जी ताबेदारी कर शायदि लाड़काणे में रोड ते टोपियूं किरला ॾिठियूं नंढनि ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि जंहिंजे मथां ट्रकूं पियूं अचनि माण्हू पिया अस्तग़फिरुल्लाह वीचारा बेख़बर जाहिल माण्हू को तालीम आफ्ताब त कोन ॾिसे खणे आहे टांगा जंहिं टोपी ते लिखियल हो मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोण अचे वियो चए में रब कंहिंजी आॾो रोऊं रब हे त उहो इस्म मोहम्मद जो आहे वो इस्म मुस्तफ़ा जो मूंखे ड्राइवर ॿुधायो सही नाला लिखियल आहे ये टोपी पायूं मुझ पे बेवकूफ़ जलियो आहे कणो आहे रब हे त उहो इस्म आहे जेको इस्म जेको मुंहिंजे मोहम्मद जो इस्म रब तो पाण रखियो वो मुझे साईं जो नालो जेको अर्श ते लिखियल आहे जेको बुराक जे निड़ ते लिखियल आहे जेको आज़ान मौजूद आहे तकबीर मौजूद आहे निमाज़ मौजूद आहे दुआ ही अल्लाह पाक तव्हां सां सभिनी खे आशिक़ रसूल सच्चो बनाए असहाब मोहम्मद आल मोहम्मद जी अल्लाह सच्ची मोहब्बत फरमाए जब तक न कट मरूं मैं सैयद यसरब की इज्जत पर खुदा शायद मेरा ईमान कायम हो नहीं सकता बाग जन्नत में मोहम्मद मुस्कुराते जाएंगे गिरेंगे फूल रहमत के इंशाअल्लाह हम उठाते जाएंगे व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा रब्बना ज़लमना अनफुसना व लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल खासिरीन अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन अंत वली फ़िद दुनिया वल आखिरह तवफ़्फ़नी मुस्लिमन व अलहिक़नी बिस्सालिहीन इलाहुल आलमीन असां सभिनी हालत रहम फरमा इलाहुल आलमीन असां सभिनी अचण वेण क़बूल फरमा इलाहुल आलमीन असां जी झोलियूं ख़ाली आहिनि तू रम असां भरपूर फरमा इलाहुल आलमीन असां ख़ताकार आहियूं बदकार आहियूं गुनहगार आहियूं तुंहिंजा बाना आहियूं तुंहिंजे हबीब जा उम्मती आहियूं या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके असां मथां रहमी करम फरमा पंहिंजे हिकिड़ाई जी सदके असां मथां रहमी करम फरमा इलाहुल आलमीन असांजा कयल गुनाह माफ़ फरमा बक़ाया ज़िंदगी असांखे गुनाहनि खां महफ़ूज़ रख इलाहुल आलमीन असां सभिनी जी ज़िंदगी इस्लाम ते कर मौत ईमान ते कर या अल्लाह असांखे मौत ॾे त शहादत वारो मौत अता फरमा शहादत वारो मौत अता फरमा इलाहुल आलमीन असां सभिनी खे या अल्लाह पंहिंजो सच्चो आबिद बना इबादत कंदड़ बना या अल्लाह असांखे जेकॾहिं झुकाए त पंहिंजे ज़ात जे आॾो झुका रब ग़ैरनि जे आॾो झुकण खां असांखे पनाह रख या अल्लाह असांखे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सच्चो आशिक़ ग़ुलाम बना असहाब मोहम्मद जो सच्चो आशिक़ परवानो बना असहाब मोहम्मद आल बैत मोहम्मद जो असांखे ग़ुलाम बना या अल्लाह तूं असांजी दुआऊं क़बूल मंज़ूर फरमा या अल्लाह जन महिनत कई आहे इन जी महिनत खे क़बूल फरमा इन जे हलाल जी बरकत फरमा या अल्लाह असांखे हराम रोज़ी खां पनाह रख अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम व सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व अज़वाजिही व आल बैतिही व अजमाइन बिरहमतिक।